जी हाँ सिंध वासियो या ख़बर रात सोशल मीडिया ते जेको आहे ट्रेंड करे रही हुई त अहमद मुग़ल जेको आहे सो वफ़ात करे चुको आहे। अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, कीअं आहियो? अमीं ठीकु आहियो? उमेद तव्हीं जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे घर वारनि सां। सिंध वासियो, अमीं ट्यून कयो आहे एमएच पयार यूट्यूब चैनल ऐं मां आहियां तव्हांजो पंहिंजो मीर हसन पयार। सिंध वासियो, राति देरि सां 10 खां बाद में जेको आहे सो सोशल मीडिया ते हिकिड़ी अहिड़ी पोस्ट रखी वई, वाहियात पोस्ट रखी वई, जंहिंसां पूरी सिंध में हिकिड़ी सोग जी सूरत हाल थी वई। ऐं अहमद मुग़ल साहब जा जेके परस्तार हुया, रिश्तेदार, दोस्त हुया, अहबाब हुया, चाहींदड़ हुया, ऐं अहमद मुग़ल साहब सां मुहबत करण वारा हुया, उन्हनि में हिकिड़ी ॾुख जी लहर छाइजी वई। सो सिंध वासियो, इन ॻाल्हि में का सदाकत कान्हे का। अहमद मुग़ल साहब अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत सां आहिनि। उन पोस्ट खां पोइ जेको आहे सो अहमद मुग़ल खे जॾहिं दोस्तनि जूं कॉल्स अचणु शुरू थियूं त अहमद मुग़ल साहब पाण बि जेको आहे सो लाइव अचण जो बि फ़ैसिलो कयो। उहो पंहिंजे पेज ते लाइव बि अची वियो, उहो वीडियो बि तव्हांखे ॾेखारींदासीं त अहमद मुग़ल साहब जो छा चवणु हुयो। ऐं अहिड़ी पोस्टुनि में का सदाकत कान हूंदी आहे। जेको आहे सो इन खां पहिरियों बि अव्हां ॾिसी चुका आहियो, साईं असद कुरैशी साहब जेको आहे उन्हनि जे पुट जे हवाले सां बि अहिड़ी पोस्ट रखिजी चुकी आहे, उन में बि का सदाकत कान हुई। उन खां पहिरियां बि कई पोस्टूं अहिड़ियूं रखिजी चुकियूं आहिनि जंहिंसां असांजे एक्टर्स खे, आर्टिस्ट खे जेको आहे सो ग़लति हिकिड़ी उन्हनि जे हवाले सां हिकिड़ी ग़लति अफ़वाह फैलाइण जी कोशिशि कई वेंदी आहे। सो सिंध वासियो, अहिड़नि माण्हुनि जे हवाले सां मूं वटि त के अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि जेके मां उन्हनि खे ॻाल्हायां या उन्हनि जे लाइ मां बयानु कयां। त अव्हांजो अहिड़नि माण्हुनि जे हवाले सां छा ख़्यालु आहे, असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। अल्हम्दुलिल्लाह अहमद मुग़ल साहब बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत सां आहिनि ऐं हुननि जो वीडियो पैगाम बि साम्हूं आयो आहे, जेको प्ले कयूं था, ॿुधूं था ऐं ॾिसूं था त अहमद मुग़ल साहब उन्हनि माण्हुनि जे लाइ कहिड़ो पैगाम ॾियनि था। अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? सभु ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं हीअ हाणे थोरा कुझु र्यूमर्स वग़ैरह हलनि पिया, माण्हुनि जी कॉल्स वग़ैरह अचनि पई त फेसबुक ते का अहिड़ी फेक पंहिंजो अकाउंट तां ख़बर हली आहे मुंहिंजे लाइ। सो बैड न्यूज़ आहे। बहरहाल मां बिल्कुलु ठीकु आहियां, पंहिंजे परस्तारनि, चाहींदड़नि, मिटनि माइटनि, दोस्तनि जे दुआउनि सां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त इहे जेके अकाउंट्स खुलनि था पिया पेजिस आहिनि या फेसबुक ते जेके बि अकाउंट खुलनि था पिया, उन्हनि खे मशहूरी ॾियण जे लाइ ख़बर न आहे एॾी छो, अलाए छो अहिड़ी पोस्टूं रखनि था पिया। पर जेका दिल आज़ारी थिए थी या जेके माण्हू परेशान थियनि था, असांजा चाहींदड़ आहिनि, रिश्तेदार आहिनि, मिट माइट आहिनि, उन लाइ हिकिड़ो इहो सुठो अमल न आहे। ऐं इहो सिर्फ़ु मूंसां न आहे, असांजे ॿियनि दोस्तनि सां बि थियो आहे। सो बहरहाल मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। मां त वियोसीं इशा जी निमाज़ पढ़ी आयुसि, अची घर में थोरो लेटेस्ट, पोइ दोस्तनि जूं कॉलूं अचणु शुरू थी वियूं त भई हीअ ख़बर हले पई। ऐं जेके तस्वीरूं हलनि पियूं, इहे बि मूंखे 2 साल अॻु में डेंगी थियो हुयो, या नेशनल हॉस्पिटल में दोस्तनि खे ख़बर हूंदी, उहे हिननि जेके पुराणी तस्वीरूं वग़ैरह हलायूं आहिनि। बाक़ी मां ठीकु आहियां ऐं तव्हांजी दुआउनि सां अलाह सां तव्हांखे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।